अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 2013 जे आम चूंडुनि जे सिलसिले में सिंध टीवी जी ख़ुसूसी नशरियात जे पोल सेंटर मां आहियां जावेद नांगा। नाज़रीन, चूंडुनि जो सिलसिलो ढगो पेर पहिरां हली रहियो आहे। पंजाब ऐं मुल्क जे कुझु हिसनि में चूंड मुहिम काफ़ी तेज़ ऐं उते वॾा वॾा जलसा नज़र पिया अचनि, जॾहिं त सिंध समेत बाक़ी जेके 3 सूबा आहिनि उन्हनि में चूंड मुहिम जी उहा सूरत हाल न आहे जेका रिवायती तौरु असां अॻु में ॾिसंदा रहिया आहियूं। उनजो बुनियादी सबबु दहशतगर्दी जूं कार्रवायूं ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया जंहिंमें केतिरियूं ई क़ीमती जानूं रोज़ानो ज़ाया थियनि थियूं ऐं उनजो ख़ासि मर्कज़ सिंध जी राजधानी कराची बणियल आहे, जंहिंमें काल्ह बि ज़ोरदार कार्रवायूं थियूं, जंहिंमें 3-4 माण्हू पंहिंजो हयातियूं विञायूं ऐं 50 जे लॻभॻि माण्हू उन में ज़ख़्मी थिया ऐं अहम पार्टियुनि जे दफ़्तरनि ते हमला थिया। उनजे पुठियां कहिड़ा कारण आहिनि, मुख़्तलिफ़ थ्यूरीज़ फ्लोट करे रहियूं आहिनि। चूंडुनि खे डीरेल करण जा बयान ऐं इल्ज़ाम बची रहिया आहिनि। सूरत हाल कीअं बीहंदी, केतिरो मुश्किल हूंदो चूंड मुहिम हलाइण कराची में, अॻिते जेके 10-12 ॾींहं जेके अहम अचनि पिया चूंड जा। अॼोके प्रोग्राम में असांजो मौज़ू इहो आहे ऐं हिन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असां सां गॾु आहिनि सिंध टीवी सथ जा सीनियर सहाफ़ी ऐं एनालिस्ट मुश्ताक सरकी साहब ऐं इमदाद सुमरो। वेलकम टू द शो। तव्हां ॿई जो एक्सपर्टीज़ बि कराची शहर ऐं उन सां रिलेटेड जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि ओवर द ईयर्स तव्हां कंदा रहिया। हीअ जेके डेवलपमेंट जीअं मूं इंट्रो में चयो थियनि पियूं, पाण कराची खां अनफोल्ड था कयूं पिया। मुश्ताक, तव्हां खां कीअं था ॾिसो, छा आहे हिन जे पुठियां पस मंज़र ऐं वाक़िया ऐं प्रैक्टिकली इलेक्शन केतिरी ॾुखी थी वई आहे? जावेद साईं, तमामु बेड डेवलपमेंट्स आहिनि, छाकाणि त कराची अॻु अमन अमान जे हवाले सां सभिनी क़ुवतनि जे लाइ चैलेंज बणियल रहियो आहे। वेतर वरी जेके आम चूंडुनि जूं सरगर्मियूं आहिनि, वॾे अरसे खां पोइ माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त इहो जमहूरियत जो जेको प्रोसेस आहे इहो पीसफुली जेको आहे पूरो थिए, पुॼाणी ते पहुचे। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त हिकु सूबे खां सवाइ बाक़ी 3 सूबा तमामु लिमिटेड थियल आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके उम्मीदवार आहिनि या जेके जिन पॉलिटिकल फोर्सिस खे थ्रेट आहे दहशतगर्दी जो या लाइफ थ्रेट आहे उन कैंडिडेट्स खे, उन्हनि जे लाइ तमामु ॾुखियो थी वियो आहे त उहे पंहिंजी चुरपुर खे कीअं अॻिते एक्सपेंड कनि, कीअं वधाइनि। ताज़ो जेके 5 ॾींहंनि में असांखे 6 धमाका ॾिसण में आया, उहे उन्हनि क़ुवतनि मथां कया विया आहिनि जेके वेझे माज़ी में हुकुमरानी कंदियूं रहियूं, 3 पंहिंजूं इतादियूं हुयूं ऐं उनजो जेको मेन विक्टम आहे हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट आहे, छाकाणि त उनजे ऑफिस ते 2 भेरा 3 धमाका थिया आहिनि। उन्हनि जा 11 खां मथे कारकुननि में हमदर्द में मारिजी चुका आहिनि। गॾोगॾु इहो सिलसिलो उते ख़तमु न थियो, वरी इन जा जेके आहिनि फुटप्रिंट्स असांखे PP जे जलसे लियारी में बि नज़र आया, जिते 2 कैंडिडेट्स अज़ीज़ मेमन जेको क़ौमी तख़्ते तो कंटेस्ट करे, पर जेको अदनान बलोच आहे सूबाई तख़्ते उहो बि ज़ख़्मी थियो आहे, 2 कैंडिडेट बि ज़ख़्मी थिया आहिनि। इहा हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे। उनखां अॻु काल्हो के वाक़िअनि खां अॻु मोमिनाबाद में ANP जे कॉर्नर मीटिंग ते अटैक थियो ऐं ख़ुशकिस्मत सां उते जेको कैंडिडेट हुयो PS93 जो बशीर जान, उनजे पहुचण खां कुझु देरि अॻु उहो सेट ऑफ थियो बारूदी मवाद, जंहिंखां पोइ उते बि तक़रीबन 11 माण्हू हयाती विञाए वेठा, 40 खां मथे ज़ख़्मी। मजमूई तौर ते सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। ॾिठो इहो वियो आहे त इन समूरी सूरत हाल बावजूदि असांखे जेके प्रैक्टिकल स्टेप्स हुजणु घुरिजनि हंगामी बुनियादनि ते, उहे थींदा नज़र न पिया अचनि। रूटीन वाइज़ हिकिड़े एक्सरसाइज़ हले पई, रेंजर्स पाण मुरादा टारगेटेड ऑपरेशन करे पई, पुलिस एकड़ ॿेकड़ मामलनि ते जेको आहे असांखे थोरी सरगर्म नज़र। मुश्ताक, अरेंजमेंट्स जेके आहिनि तव्हां वटि ज़रूरु हुनजो वॾो ब्रेकअप हूंदो, तव्हां हुनखे ॾिसो था। परसेप्शन ते इमदाद अचूं था, हिकिड़ो परसेप्शन जेको डेवलप पियो थिए त बाबा लिबरल पार्टियूं जेके डेमोक्रेसी में बिलीव थियूं कनि उन्हनि ते हमला आहिनि। तव्हां अॻु में इन्हनि खे क्लोज़ली ॾिसंदा रहिया आहियो। कराची में हमलनि जी वायलेंस जी का इहा स्टोरी इलेक्शन रिलेटेड स्टोरी न आहे, पुराणा वाक़िया तमामु घणा थींदा रहिया आहिनि, इहे ई पार्टियूं विक्टिमाइज़ बि थींदियूं रहियूं आहिनि। हाणे स्पेसिफिक जॾहिं हमला थियनि पिया त 3 पार्टियूं चवनि पियूं त असांखे भॼाइण जी कोशिशि आहे, जेका सोच आहे जेका असांखे भॼाए थी। तव्हांजो परसेप्शन छा आहे हिन में? चाहे साईं हीअं आहे त परसेप्शन सां गॾोगॾु इहो आहे त तालिबान जो जेको तर्जुमान आहे, पर उहो सच आहे या कूड़ आहे, त उनजो वीडियो बि साम्हूं अचे पई। उन पाण चयो आहे त अवामी नेशनल पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट असांजे माना निशाने ते आहिनि ऐं उन्हनि उहो करे बि ॾेखारियो आहे। कराची में तालिबान मौजूदु आहिनि, पख्तून एरियाज़ में मौजूदु आहिनि, काफ़ी सेटल्ड एरिया में अची विया आहिनि, उन्हनि पंहिंजी प्रेज़ेंस महसूसु कराई आहे। CID बम धमाको आहे या मुख़्तलिफ़ जेके वॾा वॾा वाक़िया आहिनि उहे इन्हनि कया आहिनि ऐं जेके बि हमला थिया आहिनि, MQM जे ऑफिसनि ते हमला थिया आहिनि, ANP ते थिया आहिनि, पीपल्स पार्टीअ ते थिया आहिनि, उन्हनि उनजी ज़िमेदारी क़बूल कई आहे। पर तालिबान सां गॾोगॾु कुझु ॿिया फैक्टर बि आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु में नाज़िमाबाद में जमायत इस्लामी वारनि जी ऑफिस सड़ी वई। MQM जो ॿियो हिकिड़ो धड़ो आहे जेको MQM हक़ीक़ी जे नाले सां आहे, आफ़ाक़ जे घर ते फायरिंग थी।
पीपल्स पार्टीअ जो कोरंगी में जेको उम्मीदवार हो उहो क़तल थी वियो। अहिड़े तरीक़े सां माना हिते जेका दहशतगर्दी जी जेका सूरत हाल आहे उहा इहा न आहे त सिर्फ़ु तालिबान या उनजी धमकियूं आहिनि। 5 साल इहे टई पार्टियूं हुकूमत जो हिसो रहियूं आहिनि, इहे दहशतगर्दी जो निशानो बि रहियूं आहिनि। पर घणा तजिज़े निगार या इहो परसेप्शन बि मौजूदु आहे त इहे इन्हनि पार्टियुनि जे अंदरि बि जेको आहे सो दहशतगर्द विंगूं जेके आहिनि से मौजूदु आहिनि। तव्हां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॾिसो, सुप्रीम कोर्ट जो ॿुधायो त जेको सो कराची में जेका दहशतगर्दी थिए थी उन में 2 पार्टियूं जेके आहिनि से मुलविस आहिनि। MQM जे लाइ बि इल्ज़ाम आहे त हिन वटि जेको आहे सो दहशतगर्द विंग आहे, पीपल्स पार्टी लाइ बि इल्ज़ाम लॻंदो आहे, अवामी नेशनल पार्टी लाइ। बाक़ी जेको लिबरल फोर्सिस जी ॻाल्हि आहे त अवामी नेशनल पार्टी शायदि पूरे पाकिस्तान में लिबरल हूंदी, उनजो वॾो हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे, बादशाह ख़ान जी पार्टी आहे, पर घटि में घटि कराची जे हद ताईं अवामी नेशनल पार्टी लिबरल पार्टी न आहे। उहा त हिकिड़ी नस्ल परस्त ऐं हिकिड़ी दहशत पसंदि ऐं हिकिड़ी कब्ज़ाखोर पार्टी आहे, उनजो किरदारु कराची में लिबरल ऐं अवाम दोस्त न आहे। अहिड़े ई तरीक़े सां मुतहदा ते बि काफ़ी इल्ज़ाम लॻंदा आहिनि। बाक़ी पीपल्स पार्टीअ खे इन जो क्रेडिट मिलणु घुरिजे त उन पंहिंजी जेके आहिनि से सिफ़ुनि में दहशतगर्दनि खे अचणु कोन ॾिनो आहे। उनजी परफॉर्मेंस ते ॻाल्हाए सघिजे थो, उनजी कारकर्दगी ॻाल्हाए सघिजे थो, उनजी पॉलिसियुनि ते तनक़ीद करे सघिजे थी। जेको उन्हनि SPL जो जेको सिस्टम उन्हनि नाफ़िज़ करायो हो उन ते सॼी सिंध माण्हुनि खे रिएक्शन मिलियो, पर पीपल्स पार्टी खे इहो क्रेडिट मिले थो। अमन कमेटी आहे उन ते दहशतगर्दी पाण ॻाल्हायूं था इलेक्शन स्पेसिफिक, तव्हां बिल्कुलु सही चयो, माज़ी बि रहियो आहे। सुप्रीम कोर्ट जेके डॉक्यूमेंट कया आहिनि उहे ज़ाहिर उनखे असां डिनाए बि नथा करे सघूं, उन जूं जेके रेफरेंस आहिनि पंहिंजा ऑब्ज़र्वेशन्स आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन में इवन प्ले फील्ड बराबरी सभिनी खे मिलणु घुरिजे, एटमॉस्फेयर जेको कॉन्स्टिट्यूशनल बि आहे, इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी बि आहे। हाणे हिकिड़े हंधि लखनि जा जलसा थियनि, उते भंगड़ा डांसूं कलाकनि जा कलाक, जलसनि जे टाइम खां पोइ बि जलसा थियनि ऐं गाना पिया हलनि। ॿिए हंधि तव्हां कनातूं ॾेई कुंडड़ी में ॿुट ॿधी किथां निकिरो किथां अचो, मतिलबु इहा इलेक्शन कमीशन जी जेका ड्यूटी में त अचे थो न, त तव्हां सभिनी खे बराबरी वारी सिक्योरिटी ॾियो, एटमॉस्फेयर ॾियो, उहो त नथो मिले। उन तव्हां एसिताईं जस्टिफाइड आहे न सिर्फ़ु इलेक्शन कमीशन, पर इहो बुनियादी जेका ज़िम्मेदारी आहे हिन स्टेट जी आहे ऐं हुकूमत उन स्टेट जी कस्टोडियन आहे। उनखे सिर्फ़ु सियासी पार्टियूं न, सिर्फ़ु मुतहदा जा उम्मीदवार कारकुन न, सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा न, सिर्फ़ु अवामी नेशनल पार्टी जा न, पर पाकिस्तान में रहंदड़ हर हिकु शहरीअ जो इहो बुनियादी हक़ आहे, इंसानी, क़ानूनी, आइनी, अख़लाक़ी, त उनजे जान माल जो तहफ़ुज़ कयो वञे। इहा स्टेट जी, हिन हुकूमत जी, हिन इलेक्शन कमीशन जी इन जी ज़िम्मेदारी आहे, सिर्फ़ु इलेक्शन जे ॾींहंनि में न, पर आम ॾींहंनि में बि उनजे जान ऐं माल जो तहफ़ुज़ उनखे जेको आहे करणु घुरिजे। पर बदकिस्मतीअ सां ॾिठो इहो थो वञे त हीअ जेका हुकूमत आहे या स्टेट आहे, या त उन जूं तरजीहात न आहिनि या उनजी न हली आहे। जो असांखे बिल्कुलु जेको बि क़तल थिए थो उहो मुतहदा जो कारकुन हुजे, उहो पीपल्स पार्टी जो कारकुन हुजे, उहो MQM हक़ीक़ी जो हुजे, जमात इस्लामी जो हुजे, बिल्कुलु न थियणु घुरिजे। असां जूं हमदर्दियूं ऐं हर इंसाफ़ पसंदि माण्हू जूं हमदर्दियूं उन्हनि सां गॾु हूंदियूं। स्टेट खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। रेंजर्स जिते अरबें रुपया ख़र्च था थियनि उनजी प्रेज़ेंस नज़र अचणु घुरिजे। उनखे कराचीअ खां गॾु वठी कश्मीर ताईं हर हंधि आवाम जी जान ऐं माल जो जेको आहे तहफ़ुज़ करणु घुरिजे। बदकिस्मतीअ सां उहो किरदारु अदा न पिया कनि। मुश्ताक, तव्हां MQM खे ॾिसंदा रहियो, उनजी एक्टिविटीज़, अॻियूं इलेक्शनूं बि उनजा सभई जलसा कवरेज कंदा आहियो क्लोज़ली। केतिरो डिफिकल्ट आहे MQM जहिड़ी पार्टी जेका वर्कर्स कन्वेंशन में बि हज़ारे लखे माण्हू गॾु करे वञे ऐं इलेक्शन वारी वॾी मेगा फेस्टिवल जेको फेस्टिविटी आहे जिते मुज़ाहिरा ऐं जलसा थियनि उते ही न हुजनि, केतिरो डिफिकल्ट आहे उन पार्टी लाइ? जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़े जलसे में लखां माण्हू उते मौजूदु आहिनि, पोस्ट जलसो बि उते माण्हू मौजूदु रहे थो, भंगड़ो हणे थो, पर हिते जेको कंफर्ट लेवल आम कारकुन जो या आम शहरी जो आहे उहो डिक्रीज़ पियो थींदो वञे स्पीडी। छो जो त ऐं रोज़ नफ़्सियाती असरु थिए थो कारकुननि ते। MQM खे अॼु त पंहिंजो जेको लेडीज़ जलसो हुयो औरतुनि जो उहो पोस्टपोन करिणो पियो ड्यू टू सिक्योरिटी थ्रेट। हाणे जॾहिं हिकु दावेदार हुजे शहर जी मालिकी जी जमायत, उन कॾहिं इमेजिन न कयो हूंदो त उनखे कैंपूं बंदि करणियूं पवंदियूं, जलसा पोस्टपोन करणा पवंदा। इहा हिकु मुश्ताक इन नुक़्ते ते वधीक पाण ॻाल्हाईंदासीं, हिते हिकिड़े वक़फ़े जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे मजमूई अमन अमान जी सूरत हाल ऐं ख़ासि करे सिंध जी राजधानी कराची ऐं सिंध में जेका इलेक्शन दौरान सूरत हाल आहे उन ते। हिते वक़्तु थियो आहे हिकिड़ी साई जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। मुश्ताक, ब्रेक खां अॻु में असां ॻाल्हायो पिए त इहा जेका सिनेरियो कराची में डेवलप थियो आहे, इहो MQM जहिड़ी पार्टी जेका अदरवाइज़ पॉपुलर जलसा जुलूस ऐं प्रोग्रामनि में बिलीव कंदी आहे, इलेक्शन वारनि ज़माननि में हू रिस्ट्रिक्ट थिए कार्नर गजाणियुनि ताईं ऐं गुमनाम क़िस्म जा जेका इलेक्शन कैंपेन आहे, केतिरो डिफिकल्ट आहे उन्हनि लाइ? ऐं जॾहिं उन्हनि जो बेस ई कराची आहे, सॼे पावर जो ऐं उन्हनि जे मज़नि जो जेको सॼो मर्कज़ आहे उहा इहा ई इलेक्शन आहे, इहे सिलसिला आहिनि।
ज़ाहिर आहे हिते स्ट्रीट फाइटर्स त रहिया आहिनि, राइवल्स रहिया आहिनि पाण में, पॉलिटिकल जेके विंग्स आहिनि, मिलिटेंट विंग्स आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि में, उन्हनि जो त आम्हूं साम्हूं टकराव थींदो रहियो आहे। पर हीउ जेको हिन भेरे थ्रेट आहे, सीरियस थ्रेट आहे, छाकाणि त इनखे तालिबान ऑन पिया कनि, हर धमाके ऑन पिया कनि। ऐं तालिबान जेको मुल्क जे लाइ ख़तरनाक एलिमेंट आहे, उन जेके मुंहिंजे ख़्याल में MQM जी का बि अहिड़ी का उहा उन सतह जी का लेवल न हूंदी जेके रियासत सां विढ़नि था, पाकिस्तान आर्मी सां विढ़नि था। ख़ुदि अमेरिका जी कोशिश जे बावजूदि हुननि हथियार फिटा न आहिनि कया। उन क़िस्म जो दुश्मन साम्हूं हूंदो आहे त अल्टीमेटली उनजा नफ़्सियात जेके असर आहिनि उहे ग्रास रूट जे माण्हुनि ताईं पहुचनि था। ऐं MQM जी लीडरशिप आइसोलेशन में हिन वक़्तु MQM सॼी आइसोलेशन शिकार आहे। ऐं उनखे ॾिसंदे ई ज़ाहिर आहे एॾी पावरफुल जमायत जिन स्ट्रीट पावर हुजे जेका विदिन मूवमेंट्स शहर खे शट डाउन करे, विदिन मूवमेंट्स हिकिड़ो वायलेंस जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए, उन जमायत जी जॾहिं इहा हालत हुजे त उहा इंतहाई कमज़ोर पोज़ीशन ते अचे, कमज़ोर सतह ते उहो रोल प्ले करे। ऐं हुन कॾहिं इहो तसवुर बि न कयो हूंदो, छाकाणि त इन्हनि जो हिकिड़ो स्लोगन रहियो आहे, आई ऑन कराची, कराची हमारा। जॾहिं उन क़िस्म जे नाले जे ख़ालिक जे लाइ इहे शयूं पैदा थियनि त ॿिया जेके साइड रोल हूंदा आहिनि, जहिड़ो ANP आहे, उनजो एतिरो स्टेक न आहे कराची में, उहा ऑटोमेटिकली साइड थी वई। पीपुल्स पार्टी आहे जेके जंहिंमें को बि अहिड़ो मिलिटेंट ज़ाहिर तौर ते विंग न आहे, पर बावजूदि लिबरल पार्टी जे हुन जे लाइ बि वॾी मुश्किलात। हिते का अहिड़ी फीलिंग तव्हांखे अचे थी त पार्टी इन सॼी सूरत हाल में को इन ते सोचींदी हुजे त चूंडुनि में भला वञिजे न वञिजे, या जीअं बलूचिस्तान में अचे पियो त BNP या अहिड़ियूं पार्टियूं जिते हुनखे थ्रेट आहे उहे सोचनि पियूं, ऐं इहो तबसरा बि अचनि पिया त सरदार मैंगल बि निकिरी सघे थो, उन खां आहे को अहिड़ो इंडिकेशन? इहो मुल्तान में ॻाल्हि ॿोल कई आहे, उन जी रिपीटेशन कई आहे पंहिंजे डिमांड जी, त जेकॾहिं इलेक्शन कमीशन ड्यू टू लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पोस्टपोन करे थी इलेक्शन खे, त उन्हनि जो इहो चवणु आहे त उहे इन ऐलान जी आज्ञा कंदा। इहो हिकिड़ो वॾो मानाखेज़ सेंटेंस आहे। वरी उनखे काउंटर करण लाइ मौलाना गफ़ूर हैदरी बि स्टेटमेंट ॾिनी आहे त जेकॾहिं इलेक्शन में ताख़ीर थी त ब्लड शेड थींदो, जंहिंजा ज़िम्मेवार मौजूदा MQM अॻु बि मुतालबो डिले जो कंदी रही आहे, अॻु में कयो आहे। चयो त हाणे मसइलो इहो आहे त उन्हनि जे लाइ ओतिरो सोलो ग्राउंड न आहे जीअं कंपेन कनि, हज़ारे माण्हू गॾु कनि, कॉन्स्टिट्यूंसीज़ में वञनि। हिकु त इहो, ॿियो वरी जेको इलेक्शन जी डेट अनाउंस थियण खां पहिरियां या कंपेन शुरू थियण खां पहिरियां जेको रेंजर्स क्रॉस दी बोर्ड शहर में टारगेटेड ऑपरेशन कयो, उन्हनि में बि हिननि 4 मुसलसल कंस्टेंटली जेके प्रेस कॉन्फ्रेंसिस करे हिकिड़ो इल्ज़ाम लॻायो त रेंजर्स उन्हनि जे कैंडिडेट्स खे गिरफ़्तार थी करे, सेक्टर्स ते छापा थी हणे, इलेक्शन सेल्स ते छापा थी हणे। ऐं ख़ुदि जेको आहे प्रेस रिलीज़ में MQM क्लेम कयो त असांजे इलाइक़नि मीन रणछोड़ लाइन, कोरंगी लांडी ताईं पाण खे MQM ख़ुदि साख़्ता तौर ते एग्ज़िस्टेंस ऐं जेके कराई जा कुझु इलाइक़ा पाण ताईं उन्हनि चयो त असां मुआज़िन सां ज़ुल्म आहे। इहा जॾहिं सिचुएशन रहे त इन क़िस्म जी बुखलाहट साम्हूं ईंदी आहे। ऐं ॿिए तरफ़ अॼु वरी हिकिड़ो वॾी अहम पेशरफ़ थी आहे, उहा इहा त सिंध जे निगरान वॾे वज़ीर जी सदारत ते इजलास थियो आहे, उनजी 1 पॉइंट एजेंडा हुई अमन अमान, ऐं उन में रेंजर्स ज़रियनि मूजिबि रेंजर्स तमामु सख़्तु उते ब्रीफिंग ॾिनी आहे ऐं उन रिक्वेस्ट बि रखी आहे DG रेंजर्स। काल्ह जेको 4 कलाक राति देरि ताईं इजलास हलियो, उन में वॾियूं जेके फाइंडिंग्स ऐं रिकमेंडेशन्स हुयूं सीनियर ऑफिसर्स जूं, उन में इहो तय कयो त हाणे क्रॉस दी बोर्ड भली उहो कहिड़ो बि सियासी बैकिंग रखंदड़ टेररिस्ट हुजे, टारगेट किलर हुजे, उनखे बिना देरि बिना सियासी दबाव जे गिरफ़्तार कयो वेंदो। हिन वक़्तु जेके इजलास में ॻाल्हियूं तय थियूं आहिनि उहे इहे असांजे ज़रियनि ॿुधायूं आहिनि त रेंजर्स खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे त भले उहे कुझु बि कनि। रेंजर्स पंहिंजी ब्रीफिंग में इहो ॿुधायो त 3 जेके पार्टियूं आहिनि जिन ते इहे हमला थियनि था, हिकु एलिमेंट त तालिबानाइज़ेशन कराची में आहे, ॿिया जेके हिननि जा पंहिंजा मिलिटेंट विंग्स आहिनि उन्हनि ते जेके हिननि जो आशीर्वाद आहे, हिननि जो कवर आहे, हिननि जो शेल्टर आहे, रेंजर्स इहो रिक्वेस्ट कयो। मुश्ताक, इहो त ॾाढो सेंसिटिव इशू रहियो आहे। तव्हां पार्टियुनि में इलेक्शन वारे ज़माने में कहिड़े क़िस्म जो ऑपरेशन था कयो, जस्टिफाइड छो न हुजे? हितां हिकिड़ो नओं पेंडोरा बॉक्स खुलंदो। अहम जेको एजेंडा आहे चूंडू, उहो त ईअं ई डिरेल थी वेंदियूं, जंहिंजो ख़तरो ऐं ख़दशो आहे। इन ते ॻाल्हाईंदो तव्हां इमदाद ॿी हिकिड़ी डेवलपमेंट जेका तालिबान जे हवाले सां आहे, त उन्हनि ऐलानिया चयो आहे त इमरान ख़ान JI जमायत इस्लामी, JUIF ऐं ॿिया जेके बि राइट विंग जा मज़हबी ग्रुप आहिनि, उन्हनि जे कंहिं जलसे जुलूस ते हमिलो न कबो। इन जे पुठियां तव्हां छा था सम्झो? त हौसला अफ़ज़ाई आहे उन्हनि जी, ऐं ॿियनि खे इशारो आहे त ख़बरदार, हा इहो वेझड़ाइप जो इशारो आहे, हिकु जहिड़ा इहा सोच जी छा आहे इहो? जा साहिब, बुनियादी तौर ते असांजी जेका स्टेट आहे, असांजी हुकूमत आहे, ऐं वॾियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, या असांजा जेके दानिश्वर सर्जन था, इहे दहशतगर्दी जे हवाले सां क्लियर ई कोन्हनि के। असांजी रियासत बि हिकिड़े वॾे मुंझार जो शिकार आहे, ऐं उन ई हवाले सां असांजी जेके सियासी पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नवाज़,
तहरीक इंसाफ़, जमायत इस्लामी ये कन्फ्यूजन जो शिकार आहिनि। असां अॼु ॾींहं ताईं मुतफ़िक़ा तौर ते एज़ ए पाकिस्तानी मतिलबु शहरी, पाकिस्तानी क़ौम त कान्हे का, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो हिकिड़ो मजमू आहे। असां इहो तइ करे ई कोन सघिया आहियूं त तालिबान दहशतगर्द आहिनि, उहे पाकिस्तान जा मुख़ालिफ़ आहिनि या हमदर्द आहिनि। कुझु असांजो सेक्शन इहो सम्झे थो त तालिबान त असांजो एसेट आहे, ऐं हिकिड़ा जेका इहा सो कॉल्ड असांखे नज़रियो ॿुधायो वेंदो आहे त अफ़गानिस्तान में असां स्ट्रेटेजिक डेप्थ हासिलु कंदासीं, अमेरिका वेंदो, पोइ अफ़गानिस्तान असांजो 6 सूबो 5 सूबो थी वेंदो, संभाले 4 सूबा बि ही कोन था सघजनि, संभाले माना कराची जो अमन अमान नथो सघिजे। अॼु ॾींहं ते असां तइ कोन करे सघिया आहियूं। दहशतगर्दी इस्लाम जे नाले में हुजे, दहशतगर्दी मुलायत जे नाले में हुजे, दहशतगर्दी रंग नस्ल जे नाले में हुजे, दहशतगर्दी हूंदी आहे। जेकॾहिं अॼु तालिबान, नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी लाइ चवनि था, ख़बर न आहे त इहो बयानु केतिरे हद ताईं सही आहे। इहो उन्हनि पार्टियुनि लाइ बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। आवाम सोचण लाइ मजबूर थी वियो आहे त हिकिड़ा उहे माण्हू जेके आर्मीअ जे इदारनि खे, स्टेट खे चैलेंज कयो वेठा आहिनि, आर्मीअ ते हमला था कनि, पाकिस्तान जे मासूम शहरनि जा कातिल आहिनि, उहे हिननि पार्टियुनि जे नाले चवनि था त इहे असांजूं पसंदीदा पार्टियूं आहिनि, इन्हनि ते हमलो कोन कंदासीं, इन्हनि जा असां मुआफ़िज़ आहियूं। त इन्हनि पार्टियुनि खे पंहिंजी पोज़ीशन क्लियर करणी पवंदी पाकिस्तान जे मासूम अवाम जे आॾो, त हिननि जी पोज़ीशन छा आहे, हीअ इन ॻाल्हि खे कहिड़े तरीक़े सां था ॾिसनि। जेकॾहिं जमायत इस्लामी, नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़ इन इशूअ ते ख़ामोश रहनि था त इन जो मतिलबु इहो सम्झो वेंदो त हीअ उन दहशतगर्दीअ खे ख़ामोश रहण या इत्मीनान जो जेको इज़हार आहे उहो त हुनजी कैंपेन मां ई ॾिसण में थो अचे। हिकिड़ो इत्मीनान हूंदो आहे, कंफर्ट लेवल केॾी वॾी आहे, ऐं हुन में ॾिसो तनक़ीदूं आहिनि, मज़ाक़ आहे, खिला भोग आहे, हिकिड़ी कंफर्ट लेवल बज़ाहिर आहे। ऐं हिते मायूसी आहे, विसामिया पिया आहिनि, पीपल्स पार्टी जी लीडरशिप आहे, ANP जी लीडरशिप आहे, MQM जी लीडरशिप ॾिसण में ई कोन था अचनि। एॾो वॾो डिफरेंस आहे, हिकिड़ी चूंड हिकिड़े मुल्क में थी थिए, एॾो वॾो फ़र्क़ु हुजे। ज़ाहिर आहे इन थ्रेट जेको आहे कमु त कयो आहे पंहिंजी जाइ ते, पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, इन्हनि खे पंहिंजी पोज़ीशन क्लियर करणी पवंदी। मुशक तव्हां खां मां पुछंदो त इहो जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, इन ते APC बि अंगारे ते निगरान गवर्नमेंट जो असर रसूख केतिरो हलंदो आहे? जॾहिं चूंडियल हुकूमतूं ई कुझु न करे सघंदियूं त ही वीचारा 2-3 ॾींहंनि लाइ APC कराए कंहिंखे चवंदा त अमन अमान कयो? निगरान हुकूमत बदकिस्मती सां जेको असांजो सिंध जो वॾो वज़ीर आहे हिन वक़्तु ज़ाहिद क़ुर्बान अलवी साहब, उनजो जेका फुली जेका कंसंट्रेशन आहे उहा कारा शीशा लाहियो गाॾियुनि जा, मोटरसाइकिल जूं जेके फैंसी नंबर प्लेट्स आहिनि उहे हटायो। हाणे जॾहिं तव्हांजी सॼी पुलिस डाइवर्ट हूंदी न रोड ते चेकिंग जे माइनर इशूज़ ते तव्हां हुनखे एंगेज कयो त वॾे वॾे चैलेंजिस सां तव्हां कीअं मुनींदा। ऐं जिथे बि पॉलिटिकल विल हूंदो आहे उते कुझु न कुझु थींदो आहे। APC में ज़ाहिर आहे हर को अची ब्लेम गेम कंदो, साईं हिननि वटि मिलिटेंट ग्रुप आहे, हुननि वटि आहे रिकमेंडेशन्स। इन खां अॻु बि इन सेंसिटिव इशू ते सिटिंग्स थियूं आहिनि, पर जेके आउटकम्स आहिनि उहे असांखे फ्रूटफुल न आहिनि नज़र आया। हिन वक़्तु बि हिकिड़े कुझु ॾींहंनि जे लाइ 30 या 40 ॾींहंनि जे लाइ निगरान सेटअप आयो आहे, उन में रीशफलिंग में पूरा आहिनि माण्हू, हुनजो ऑफिसर हुते लॻायो, हुनजो ऑफिसर हुते लॻायो, इन में माण्हू पूरा आहिनि। त उहे कीअं अहिड़ो तव्हांजी नज़र APC पार्टियुनि घुरायो रोअण ऐं दांव ॿुधंदा रुगो, रोअंदे ॾिसंदा उन्हनि खे। हिकिड़ी न्यूज़ ठहंदी, 3 कॉलम जी न्यूज़ ईंदी, TV चैनल जी 3 नंबर 4 नंबर जी ख़बर थी सघे थी, बाक़ी उन ते अमल थींदे या को मेजर रिलीफ नज़र नथो अचे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जा त फौरी तौर ते जेके बि घण घुरिया आहिनि या जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे सॼा एजेंडा तर्क करणु घुरिजनि, चीफ जस्टिस खे नोटिस वठणु घुरिजे, कराची धमाकनि जो छो ख़ामोश आहे, चीफ इलेक्शन कमिशनर खे नोटिस वठणु घुरिजे, उहो छो ख़ामोश आहे, डिस्पाइट त हुन ते अदम एतमाद जो इज़हार कयो आहे। कल्ह शाही सैद प्रेस कॉन में चयो आहे त असां पंहिंजे माण्हुनि जी FIR चीफ इलेक्शन कमिशनर, सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं IG सिंध ते दाख़िल कंदासीं। MQM इन ते डिनाए करे चुकिया त चीफ इलेक्शन कमिशनर खे जेको रोल प्ले करणु घुरिजे उहो नथो करे। इन सॼे ग्रीवेंसिस ऐं कंसर्न जे बावजूदि असांखे किथे बि हिकिड़ो असराइतो स्टेप खॼंदे नज़र नथो अचे, जंहिंसां जेको अल्टीमेटली जेको बेनिफिशरी आहे उहो टेररिस्ट आहे, उहो मिलिटेंट विंग आहे, जंहिं करे इहा तबाही वधंदी पई। तव्हां सही था चओ, कुराड़नि जी जेका इलेक्शन कमीशन आहे उहो ॾाढो वॾे दबाव में आहे ऐं सभिनी जूं दाहूं ऐं कूकूं ऐं आङुरियूं उन ते आहिनि। इमदाद जेको पथर परायो ऐं सूर पंहिंजो सभु को बि इन सिचुएशन में कंदो आहे। नबील गबोल वरी चयो आहे त रुॻो लियारी में तव्हां फ़ौज वौज मुक़ररु कयो ऐं ॿिए हंधि सभु कुझु ठीकु आहे, सभु लिखंदा था वतन, जेकॾहिं लियारी में तव्हां ॾिठो कल्ह धमाको थियो त औरंगी में बि थियो, औरंगी में इहा छा सूरत आहे? शुक्र अलाह जो नबील गबोल साहब खे लियारी यादि आई। पाण लियारीअ जो माना अञा त हुते गबोल पार्क बि आहे, हिननि जो वॾो हिकिड़ो सियासी रोल आहे। इमदाद इलाही सारियूं ॻाल्हियूं आहिनि प्रोग्राम में जेके अञा ॻाल्हाए सघिजूं पर हिते असां इशारो पियो थियो, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। नाज़रीन, इलेक्शन जा मुख़्तलिफ़ पहलू हुन ते बहस जारी आहे ऐं सिलसिलो अॻिते हलंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए, इजाज़त ॾींदा अलाह भाई।